पाण विञाए वेहंदो है। नारे विलायत, नारे विलायत। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जै वक्त में पढ़न पिया उन ज़माने मुबारक में संदन वालिद मियां मोहम्मद बका शाह शहीद रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको वडो जय्यद आलिम आहे कामिल अल्लाह जो आरिफ बानू आहे ओ हजरत पी सई पट धणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं पाण कोटड़ी कबीर में पढ़ी रहा होया पाण संदन बिरादर मुहतरम उन जाए ते उन मदरसे में पई ॼणा होया हजरत पी सई पट धणी बादशाह पहिरें उन्हनि खे नक्शबंदी सिलसिले वारो जेको सिर्री ज़िक्र आहे उहो उन्हनि खे पढ़ाए आया कुछ ॾींहंनि खां बाद में वरी जो हाल अहवाल वठण जे लाइ आया पाण पुछाऊं त ॾियो ख़बर ही जेको मुर्शिद तव्हांखे ज़िक्र पढ़ायो आहे यानी तव्हांजे वालिद जेको तव्हांखे ज़िक्र पढ़ायो आहे ॿुधायो त इन में तव्हांखे फ़ाइदो कहिड़ो थियो इन में असर कहिड़ो ज़ाहिर थियो आहे हज़रत पी साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿुधायो मुंहिंजे मथां त इन जो को बि अहिड़ो ख़ासि असर कोन थियो आहे अलबत्ता बिरादर मुहतरम जेको आहे उन ते उन जो ज़रूर असर आहे उन खां बाद में पी साईं पट धणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कादरी सिलसिले वारो वडे आवाज वारो ज़िक्र पढ़ायो जेको पी साईं रोज़े धणी असां तव्हांखे ॾसियो आहे सुभान अल्लाह ज़िक्र के भेरो त ॾियो त गुनाह माफ़ थी वठनि सभई गॾिजी करे पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत पी साईं रोज़े धणीअ खे जॾहिं वालिद मुहतरम इहो ज़िक्र पढ़ाए वियो यकीन ॼाणियो त उन्हीअ में एॾो त असर थियो कुछ ॾींहंनि में ई हजरत पी साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जिस्म मुबारक ते उन्हीअ ज़िक्र कादरी सिलसिले वारे एतिरो असर कयो सो सॼी जान जेका बि पी साईं रोज़े धणीअ जी हुई ॼण त जिस्म जे वार वार मां ला इलाहा इल्लल्लाह जा आवाज़ शुरू थी विया आहिनि एॾो त असर थियो आहे उन्हीअ जो ऐं कादरी सिलसिले में जेको पाण असां तव्हांखे ज़िक्र पढ़ायो अथनि पाण फरमाईंदा हुया हदीस मुबारका बयान करे ॿुधाईंदा हुया त ला इलाहा इल्लल्लाह जेको ज़िक्र आहे सो गुनाहनि खे ईअं ॻारे छॾींदो आहे जीअं सिज बर्फ़ खे ॻारे छॾे सुभान अल्लाह चार तस्बीहूं जेके मुर्शिदन करीमन असांखे ज़िक्र जूं पढ़ायूं आहिनि ईअं न सम्झो त इहा का मामूली ॻाल्हि आहे बस को वक़्तु वियो गुज़री त मिड़ई ख़ैर आहे को वेलो टरी वियो सुबुह जो या शाम जो मिड़ई ख़ैर आहे ईअं न कयो रब करीम थो ॼाणे मलफूज़ात शरीफ़ मां मालूम थिए थो हज़रत पी साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जंहिं बि फ़क़ीर इहो ज़िक्र कयो आहे ज़िंदगीअ में जॾहिं उहो क़ब्र में पहुतो आहे त क़ब्र में बि उन्हीअ जी ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जूं तवारूं आहिनि ज़ोर सां चयो सुभान अल्लाह।